नाज़रीन, सांगड़ जे ॻोठ उमर ख़ासकिली में नौजवान जो बाग़ीचो इलाइक़े वासियुनि जे ध्यान जो मर्कज़ बणियल आहे। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे एडी कुंभर। पंहिंजे नंढड़े आशियाने खे जन्नत ठाहे सघो था अगरि वण टिण हूंदा त। असांजे मुआशिरे में अहिड़ा इंसान अॼु बि मौजूदु आहिनि जिन जो वणनि टिणनि पखी पखण सां प्यारु आहे। सांगड़ लॻ ॻोठ मोहम्मद उमर ख़ासकेली जो रहवासी मोहम्मद उमर ख़ासकेली जो फ़र्ज़ंद शाइर फ़नून लतीफ़ा सां चार कंदड़ लतीफ़ हैदर जो इश्क बि ॾिसण वटां आहे। संदसि ॻोठ में बि निकिरनि ते मुश्तमिल हिन पंहिंजे हणा वणा हिकु ख़ूबसूरत बाग़ीचो जोड़ियो आहे। उन में क़िस्म क़िस्म जा गुल, जंहिंमें गुलाब, मोतियो, अंग्रेज़ी गुलाब, ब्लैक गुलाब समेत ॿिया केतिरा ई गुल शामिल आहिनि। संदसि बाग़ीचे में दाख़िल थींदे ई गुलाब जी हुबकार दिलि खे बाग़ बहार कयो छॾे। संदसि बाग़ीचे में गुलनि सां गॾु मुख़्तलिफ़ मेवात जा वण बि बाग़ीचे खे रौनक बख़्शनि था, जंहिंमें नारंगी, कठल, पपीतो, चकूं, ज़ैतून, अंब, ॿेर, खजूर समेत ॿिया केतिरा ई मेवा ॾींदड़ वण शामिल आहिनि। इन करे मूं सोचियो त हिते आऊं पंहिंजा बाग़ पोखियां। त बाग़ जॾहिं मूं लॻायो, चिकू जो बाग़ लॻायो, अंबनि जो लॻायो, ज़ैतून जो लॻायो, उन खां अलावा काफ़ी अहिड़ा वण हुया जीअं कठल। तव्हां हाणे ॿुधो आहे त कठल जो आहे, तव्हांखे आऊं ॾेखारियो त कठल जा वण बि ठीकु ठाक थी विया आहिनि। कठल पोखियो आहे मूं, नारंगी पोखी आहे। नारंगियूं हिन सीज़न में असां खाली मेवा त ईअं सम्झो त नारंगी तव्हांखे मिलंदी, लीमू मिलंदो, ॼमूं मिलंदो, तूत मिलंदो, ऐं उन खां अलावा जेके आहिनि अंब आहिनि, ॿेर आहे, ऐं गुलनि में जेको आहे गुलाब जो गुल आहे जेको आऊं हिते तक़रीबन थोरो ई लॻियल आहे, लेकिन आऊं पंहिंजे ज़मींदार भाइरनि खे चवंदुसि गुलाब जो गुल जेकॾहिं तव्हां लॻायो था त उहो तव्हांखे डेली जी इनकम ॾींदो। ऐं गुलाब जेको आहे तव्हां वटि थोरो ई लॻियल हुजे, ॿननि सां ई तव्हां लॻायो था त तव्हां उन मां 1000-1500 रोज़ कमाए सघो था। उन खां अलावा मूं वटि इंग्लिश गुलाब आहे, हर क़िस्म जो गुलाब आहे। तव्हां हितां खां पटे खां नज़र ईंदी तव्हांखे हर क़िस्म जो, मतिलबु ब्लैक गुलाब, कारे गुलाब खां वठी जेके बि रंगनि अछे गुलाब ताईं सभु मूं वटि मौजूदु आहिनि। लतीफ़ हैदर ख़ासकेली जे ख़ूबसूरत बाग़ीचे में तफ़रीह लाइ आसपास जा माण्हू बि अचनि था। बाग़ीचे में मोर, चकोर, डेल ऐं ॿिया पखी पिणु घुमंदे फिरंदे नज़र ईंदा आहिनि, जॾहिं त केतिरनि ई पखियुनि जूं ॿोलियूं ॿुधण लाइ बि मिलनि थियूं। हिन ॻोठ जा ॻोठाणा बि वणनि जी छां में हिक ॿिए सां कचेरियूं कंदे नज़र ईंदा आहिनि, त ॿिए पासे संदुनि चौपायो माल बि फितरत ऐं नेचुरल ज़िंदगी जो हसीन मंज़र पेश करे थो। कैमरामैन ख़ाकी होशमामन सां गॾु एडी कुंभर, आवाज़ TV, सांगड़।